अस्सलामुअलैकुम दोस्तों, यकतारे ऐं चपड़ी जो शहनशाह फनकार दिलशेर तीवणो फनकार दिलशेर तीवणो केर आहे? फनकार दिलशेर तीवणो किथां जो आहे? फनकार दिलशेर तीवणे जो उस्ताद केर आहे? फनकार दिलशेर तीवणो कखपति मां लखपति कीअं थियो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ ते। यकतारे ऐं चपड़ी जो बेताज जो बादशाह ऐं शहनशाह फनकार दिलशेर तीवणो फनकार दिलशेर तीवणे जो असल नालो साहब खान आहे। फनकार दिलशेर तीवणो सिंध जे भलोड़ रागी गुलशेर तीवणे जो भाउ आहे। फनकार दिलशेर तीवणे जो अबाणो ॻोठु दादू ज़िले में आहे। ॻोठु पाट जेको ॻोठु दिलशेर तीवणे जे चाचे जो हो। हींअर दिलशेर तीवणो मोरो शहर में रिहाइश पज़ीर आहे। दिलशेर तीवणे जो उस्ताद मरहूम जलाल चांडियो आहे ऐं उन खां अलावा बि अलहदाद ख़ासकेली बि दिलशेर तीवणे जो उस्ताद आहे। दिलशेर तीवणो राग जी शुरूआति 1990 ईस्वी खां कई। फनकार दिलशेर तीवणो अटकल 3 महीननि जो हो त अमड़ ऐं वालिद वफ़ात करे विया। फनकार दिलशेर तीवणो सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़ारी। फनकार दिलशेर तीवणे जा वॾा उठनि ते काठियूं विकिणींदा हुआ। तक़रीबन 1990 ईस्वी खां वठी 1994 ईस्वी ताईं ख़ासि शोहरत दिलशेर तीवणे खे न मिली। उन खां पोइ 1994 ईस्वी खां वठी 2000 ताईं दिलशेर तीवणे खे काफ़ी शोहरत मिली। दिलशेर तीवणे खे नाज़ प्रोडक्शन खां काफ़ी शोहरत मिली ऐं दिलशेर तीवणे जो पसंदीदा कंपनी नाज़ प्रोडक्शन आहे। दिलशेर तीवणो सिंध जो उहो वाहिद फ़नकार आहे जेको न कंहिं दोस्त वटि मानी खाईंदो आहे ऐं नई होटल मां ऐं नई मछी ऐं नई गोश्त खाईंदो आहे। वधीक हिन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।